वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम जे हिन हिसे में ज़िक्र कंदासीं इमरान ख़ान जे लॉन्ग मार्च जो। तहरीक इंसाफ़ जे सरबराह इमरान ख़ान जे सॾ ते लॉन्ग मार्च लाहौर खां इस्लामाबाद तरफ़ रवाना आहे। जेका रफ़्तार आहे लॉन्ग मार्च जी उहा बिल्कुलु स्लो आहे। जेका डेट आहे इस्लामाबाद पहुचण जी उन में भेरे भेरे सां इज़ाफ़ो कयो वञे पियो। हिक पासे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु चाइना जे दौरे ते मौजूदु आहे। सीड़पकारनि खे दावत ॾिए पियो, चाइनीज़ सीड़पकारनि खे त अचो पाकिस्तान में इन्वेस्टमेंट करियो, वॾियूं वॾियूं रिथाऊं, वॾा वॾा मनसूबा उन जे साम्हूं रखे पियो। ॿिए पासे इमरान ख़ान हुकूमत खे ड्राइण जे लाइ अर्ली इलेक्शन जी डेट वठण लाइ रोडनि रस्तनि ते मौजूदु आहे। इन समूरी सूरत हाल जो अपडेट वठंदासीं। मूंसां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ इस्लामाबाद जो रिपोर्टर कुर्बान बलोच साहब। कुर्बान साहब अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। कुर्बान साहब, ही जेका एनवायरनमेंट आहे अॼोकी डेट में इस्लामाबाद तरफ़ मूव करे पियो लॉन्ग मार्च, उनजी स्ट्रेटेजिकली स्पीड जेका आहे बिल्कुलु स्लो रखी वई आहे। 24 आवर्स कारकुननि खां सफ़र न पियो करायो वञे। आम तौर ते इहो चयो वञे पियो त इमरान ख़ान पंहिंजे कारकुननि खे थकाइण बजाए सरकार ऐं सरकारी मशीनरी खे थकाए रहियो आहे। गाज़ी महिरबानी तव्हांजी। जी मां बि इहो ई सम्झां थो त इमरान ख़ान वॾी गेम खेॾे पियो। जेके बि हुकूमती मनसूबा आहिनि या हुकूमती कोशिशूं आहिनि, मीडिया ते उन ख़िलाफ़ मुहिम आहे। वफ़ाक़ी वज़ीर, हुकूमती नुमाइंदा, उन्हनि जा सरगर्म अॻवान उन ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंसूं कनि पिया, सॼी मुंहुं हले पई। पर उनजे बावजूदि जेकॾहिं इमरान ख़ान जी लॉन्ग मार्च जे हवाले सां हिकमत अमली खे ॾिसिजे ऐं संदसि बॉडी लैंग्वेज ॾिसिजे त फ़िलहाल इहो नथो चई सघिजे त हुन ते कोई इन जो सॼी प्रोपेगेंडा जो को वॾो असरु पियो आहे। जेतोणीक ताज़ो DGI प्रेस कॉन्फ्रेंस कई, DGISPR फौज जे तर्जुमान प्रेस कॉन्फ्रेंस कई। समूरा मामला मुल्क जे अवाम जे साम्हूं आहिनि। पर इमरान ख़ान छो मुतमइन आहे? हू जेका बि पॉलिसी हाणे गो सिलो वारी हुननि अख़्तियार कई आहे, मां सम्झां थो त हू इहा बि हुनजी हिकमत अमली जो हिकिड़ो आहे मनसूबो आहे। ही इमरान ख़ान उन वक़्तु इस्लामाबाद पहुचणु चाहे थो जॾहिं नए आर्मी चीफ जी मुक़ररी जे हवाले सां मामला घणो मैच्योर थी साम्हूं ईंदा। 11 तारीख़ जी हाणे हुन तारीख़ ॾिनी आहे। हुननि खे 3 या 4 मई ते इस्लामाबाद पहुचणो हो। हाणे उन्हनि जो पार्टी जो मरकज़ी सेक्रेटरी जनरल चवे थो त जेको 11 तारीख़ इस्लामाबाद पहुचंदासीं। ऐं इमरान ख़ान चए थो त इस्लामाबाद पहुची पोइ मां उन्हनि खे वरी कॉल ॾींदुसि त बाबा हाणे तव्हां अचो, पिंडी पहुचो, पोइ पाण हलंदासीं इस्लामाबाद वारे पासे। इन मां त लॻे थो त इमरान ख़ान कोई जेको हिकिड़ो चयो थो वञे त हू कश्मीर हाईवे ते वेहंदो, किथे इस्लामाबाद खां ॿाहिरि वेहंदो। इमरान ख़ान जे मौजूदा इन पॉलिसी मां ईअं लॻे कोन थो। लॻे थो त हू चए थो त सम्झे थो त नई डेवलपमेंट थिए, नई आर्मी चीफ जी तैनाती या नामज़दगी साम्हूं अचे। उन हवाले सां हुनजो जेको मुतालबो रहियो आहे या उन मां जेका बि नई मुक़ररी थिए थी उन खे हू कीअं थो ॾिसे, उन खां पोइ हू को रद्दअमल उन नुक़्ते खे हू केश कराइण जी कोशिशि कंदो। इहा उनजी नियत फ़िलहाल साम्हूं न पई अचे। जी बलोच साहब, 28 अक्टूबर ते ही लॉन्ग मार्च लाहौर मां रवानो थियो हो। 4 नवंबर ते इस्लामाबाद पहुचणो हो। पहिरियों शेड्यूल चेंज थियो, हेकर ॿीहर। इमरान ख़ान साहब स्ट्रेटेजिकली डेट्स चेंज करे पियो ताकी हू वक़्तु हासिलु करे सघे। जीअं तव्हां ॿुधायो पिया त हू मैच्योर मुक़ररी वारे मैच्योर टाइम ते इस्लामाबाद पहुचणु चाहे थो या इस्लामाबाद जे वेझो पहुचणु चाहे थो। हिकिड़े पासे इमरान ख़ान जी स्ट्रेटेजी आहे जेका रोडनि रस्तनि ते पाण खे नज़र पई अचे ऐं स्ट्रेटेजिकली हू पंहिंजे पाण खे समूरी इन सूरत हाल में नुमाया रखियो अचे। सॼी मीडिया में ज़िक्र थिए पियो, सुबुह खां शाम ताईं जेको मीडिया आहे पंहिंजो हुन ते इमरान ख़ान नेगेटिव या पॉज़िटिव छायल आहे। काबीना सॼी इमरान ख़ान खे उनजे ख़िलाफ़ चार्जशीट लागू करे पई। इमरान ख़ान जलसनि में पंहिंजो केस पेश करे पियो। सॼो कुझु थिए पियो, सियासत थिए पई, ॻाल्हियूं थियनि पियूं परदे जे पुठियां। या नवाज़ शरीफ़ साहब वारो जेको ट्वीट आहे त इमरान ख़ान खे हाणे कंहिं बि हवाले सां ॻाल्हियुनि में एंगेज न कयो वेंदो।
यार इहा ॻाल्हि हाणे नून लीग जो क़ाइदा आहे मियां नवाज़ शरीफ़ जी। साहब उहा ॻाल्हि त करे थो, पर मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं उनजे अॻवान जूं ॻाल्हियूं ॿुधजनि, राणा सनाउल्ला कई भेरा इहो चई चुको आहे त बाबा ॻाल्हियुनि लाइ तयारु आहियूं, ॻाल्हियुनि जे मैच ते अचो, मार्शल लॉ जी धमकी न ॾियो, आख़िर ॻाल्हियुनि ते अचिणो पवंदो। ऐं मियां शहबाज शरीफ़ बि इनडायरेक्टली डायरेक्टली इहा ई ॻाल्हि करे पियो। हू चाहिनि था त इमरान ख़ान सिर्फ़ु जेको 1 पॉइंट एजेंडा या 2 पॉइंट एजेंडा जे बजाए मजमूई तौर ते सियासी ॻाल्हियुनि ते अचे, उन खां पोइ ॿियूं ॻाल्हियूं थियनि, जीअं हुकूमत खे बि फ़ैसिलिटी मिले ऐं इहो बि अवाम महसूस न करे त कोई हुकूमत इमरान ख़ान जे मुतालबनि जे वारी झुकी वई आहे। पर छो त इमरान ख़ान माना ईअं सम्झे थो हुनजी ग़लतफ़हमी आहे या हुनजी जेका दुरुस्त हिकिड़ी हिकमत अमली आहे, हू सम्झे थो त जेको अवाम जो जेको ताक़त आहे, अवाम जी इहो मूंसां आहे, इंतिखाबी जेके ज़िमनी चूंडूं उहे बि खटियूं अथमि, गोसिलो हलां पियो, मीडिया खे इंगेज कयो पियो अचे, कारकुन बि कोन पियो थकाए, पाण बि रोज़ 3-4 कलाकनि जी हिकिड़ी सियासी सरगर्मी करे थो ऐं फ्रेश लॻो पियो आहे, उनजा अॻवान बि उन सां गॾु हलनि पिया। अञा उन हवाले सां का वॾी तोड़ फोड़ कोन थी। फैसल वाडा जे प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ हिकिड़ो इहो माना जेको तासुर हुयो त हू लाहौर मां जॾहिं मार्च कंदो ऐं उनजो जेको टारगेट इस्लामाबाद हूंदो या रियासती इदारा हूंदा त पोइ काफ़ी MPAs वग़ैरह पंजाब जा हुनजो साथ छॾे वेंदा, पर उनजे बावजूदि अहिड़ी शइ का वॾी का हुनजे ख़िलाफ़ माना साम्हूं न पई अचे। हाणे इमरान ख़ान जी या जेका सपोर्ट आहे पब्लिक जी या उनजे चूंडियल नुमाइंदनि जी, उनजे पोयां कारण कहिड़ो आहे, उहो केतिरे हद ताईं इमरान ख़ान जी हिकमत अमली मां, तहरीक मां, उनजी सियासत मां मुतमिन, इहा ॻाल्हि त माना अजीब अजब जोगी आहे समूरनि माण्हुनि लाइ। समूरी हुकूमती धुरियूं, रियासती इदारा माना हिकिड़ी पिच ते आहिनि, हीउ अकेलो माण्हू हिकु जमात पिच ते आहे ऐं इमरान ख़ान साहब वारो जेको सेम पेज हुयो बलोच साहब, ॻाल्हियूं त करणी पवंदियूं ऐं ॻाल्हियुनि लाइ सवाइ ॿियो चारो कहिड़ो आहे। बलोच साहब, इमरान ख़ान वारो जेको सेम पेज हुयो उहो हाणे इतिहादी हुकूमत सां आहे सेम पेज, पर इमरान ख़ान जंहिं तरीक़े सां रजिस्ट करे पियो, जंहिं तरीक़े सां उहो मौजूदु आहे, स्ट्रेटेजिकली पॉलिटिकली हू मूव करे पियो अॻिते, जीअं तव्हां चओ पिया त सरकार फ़िलहाल त दिफ़ाई पोज़ीशन में नज़र अचे पई न समूरी इन्वायरमेंट में। सिर्फ़ु सरकार न, पर मुंहिंजे ख़्याल में काफ़ी रियासती इदारा बि दिफ़ाई पोज़ीशन में। हाणे सरकार जो सहारो अदालतूं, कल मरियम नवाज़ प्रेस कॉन्फ्रेंस कई, अदालतुनि खे किरदारु अदा करण जो मुतालबो कयो, पंहिंजो घरू मामलनि वारो वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाउल्ला बि साॻी ॻाल्हि करे पियो। माना ही हाणे माना समूरनि जेको सियासी जमातूं उनजो दारो मदार वञी रियासती इदारनि ते बीठो आहे। हिकिड़ी तरफ़ हू मुतालबो कनि पिया त रियासती इदारा आईनी हदनि तक तमी कमु कनि ऐं ॿिए तरफ़ उन्हनि खां मुतालबो कयो पियो वञे, उन ते दबाव विधो पियो वञे। अजीब ॻाल्हि हिकिड़ी इहा आहे त माज़ी जेकॾहिं पाकिस्तान जी सियासत ॾिसिजे त जॾहिं बि अहिड़ी सूरत हाल पैदा थी, का डेडलॉक पैदा थी, त सियासत में कुझु अहिड़ा किरदार मौजूदु हूंदा जेके उन डेडलॉक खे ख़तमु करण लाइ किरदारु अदा कंदा हुआ। उहो नवाबज़दा नसरुल्लाह जी शिकिल में हुजनि या ॿिए कंहिं शिकिल में, पर बदकिस्मती सां हींअर माना अहिड़ी का बि माना अहिड़ो कदावर शख़्स साम्हूं न पियो ॾिसण में अचे जेको सियासतदान खे हिकिड़े हंधि वेहारे। तंहिं करे इहे समूरा सियासी जेके बि रहनुमान अॻवान आहिनि उन्हनि जो दारोमदार हाणे इदारनि ते आहे, त उहो उन्हनि खे कुल्हो ॾेई कंहिंखे इक़दार ते विहारीनि या कंहिंखे इक़दार में अचण खां रोकीनि। मुंहिंजे ख़्याल में सियासी अॻवाननि लाइ जेकॾहिं अहिड़ो अमल आहे, अहिड़ी बेवसी आहे, त उन्हनि लाइ बि उहो को सुठो सवण कोन्हे। वॾी महिरबानी अव्हांजी क़ुर्बान बलोच साहब। ऐं अपडेट कयो व्यूअर्स, जीअं बलोच साहब ॿुधाए पियो त हींअर जेका छिकताण आहे पॉलिटिकल छिकताण उहा इंतिहाउनि खे छुहे पई ऐं अहिड़ी का मुल्क अंदरि सियासी शख़्सियत कदावर शख़्सियत मौजूदु न आहे जेका ॿिन्ही धुरनि जो खे मिलाए या विहारण या हिकु टेबल ते आणण जे लाइ को पंहिंजो पॉलिटिकल किरदारु अदा करे। इहो ई सबबु आहे जो हू रियासती इदारनि तरफ़ ॿई धुरियूं ॾिसनि पियूं। न रुगो ॿिन्ही धुरियुनि जी इहा ख़्वाहिश आहे त रियासती इदारा खेनि हेल्प आउट करनि, पर रियासती जेकॾहिं गॾु वेहणो बि आहे तॾहिं बि इहो करेक्टर एक्सपेक्ट कयो वञे पियो त रियासती इदारा अदा करनि, ॿिन्ही धुरियुनि खे टेबल ते वेहारनि त जीअं ॻाल्हियूं अॻिते वधी सघनि। मार्शल लॉ जे हवाले सां इमरान ख़ान जो चवणु आहे त जेकॾहिं मार्शल लॉ कंहिंखे लॻाइणी आहे त भले लॻाए छॾे, हुनखे मार्शल लॉ जो को ख़ौफ़ न आहे या हू इन प्रेशर या धमकी में न ईंदो। व्यूअर्स, वक़्तु थिए पियो ब्रेक जो, ब्रेक खां पोइ पाण वापसि ईंदासीं ऐं प्रोग्राम जारी रहंदो।